बशीर हुसैनी के आस्थाने ते अॼु अचणु थियो। साईं बशीर हुसैनी असांजो तमामु सीनियर उस्ताद हुयो। साईं जल्दी रिटायर थी चुकी है। अॼु मिलण आयासीं साईं जे उताक ते आयासीं। साईं जो ख़फ़्त ॾिसी, साईं जो शौक़ु ॾिसी, साईं जो ज़ौक़ु ॾिसी असां पाण अॼु जवान थी विया आहियूं। सम्झो त इलाही सारियूं साईं वटि पुराणियूं यादगिरियूं जेके हींअर अनमोल आहिनि, जंहिंजो मिलणु हींअर मुश्किल आहे, उहे सभु साईं जन सेल रखियूं आहिनि। जंहिंमें साईं जा टेप रिकॉर्ड, कैसेट सिस्टम, पुराणो रेडियो ऐं ॿई शयूं ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थी, ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं साईं खे आफ़रीन आहे इहे सभु शयूं संभालणु ऐं सभिनी खे सेड़े हलणु ऐं उन्हनि जो ख़्यालु रखणु ॾाढो ॾुखियो आहे हिन दौर में। ऐं माण्हू वटि वक़्तु ई कोन्हे को, पर साईं जे ज़ौक़ जी इंतिहा आहे। शायदि साईं वटि अहिड़े क़िस्म जो वक़्तु आहे जो हिननि सभिनी शयुनि खे ई वक़्तु ॾिए थो। कैसेटूं बि ॿुधे थो, VCR बि ॾिसे थो ऐं पुराणे जेके पंहिंजो असां वटि जेके गवाया थी गुज़रिया उन्हनि जो सभु यादगिरियूं साईं वटि आहिनि। हींअर त उन्हनि जा नाला निशानी कोन्हनि खे, जीअं उस्ताद मंजूर अली ख़ान आहे, मास्टर चंद्र आहे, या लता जूं केस्टूं असां ॾिठियूं आहिनि, हिते नूरजान जूं केस्टूं ॾिठियूं आहिनि। अहिड़ा महारागी जेके दुनिया छॾे विया, उन्हनि जी सभु शइ सेड़े रखणु ऐं उन्हनि खे वक़्तु ॾियणु, उन्हनि खे ॿुधणु ऐं उन्हनि सां प्यार ऐं मोहबत करणु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं सभिनी शयुनि खे साईं बशीर हुसैनी खे एतिरो ज़रूरु आफ़रीन ज़रूरु ॾींदुसीं, आफ़रीन चवंदुसीं। साईं तव्हांजे शौक़ु ऐं ज़ौक़ महिरबानी साईं, लख थोरा तव्हांजी वॾी महिरबानी साईं जो हिते आयो असां वटि। ऐं ख़ुशूसी साईं सबब अली शाह रिटायरमेंट जे सिलसिले में तव्हां जेका असांखे दावत ॾियण आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। लख थोरा दोस्तनि सां साथनि साथ रहो इंशाल्लाह। बहितरीनु उस्तादनि जी बहितरीनु शान में जेके प्रोग्राम रखिया विया आहिनि उन में इंशाल्लाह असां तव्हां सां कुलो कुले में बीहंदासीं। वसलाम या अली मदद।